ॾहरकी जी बेवाह औरत बााثرن خلاف काररोائي करे तहफظ जी अपील कई आहे। ॻोठ दादलो गुंजो जी रहवासन बेवाह औरत शरीफ़ा गुंजो पुट ज़फर सां गॾिजी दाहींदे चयो त 2 महीना अॻु ॻोठ जे बााثرن बिलावल अयूब गुंजे संदन भाइटी हीरा खे पुट इमदाद सां कूड़ो कारण जो इल्ज़ाम ॾेई पाण ई जिरगो कयो। हुन चयो त जवाबदार मथनि मासूम निंगरे जो संग चटी रखियो, जेको न ॾियण ते 15 लख रुपया तलब कया पिया वञनि। मूंखे चवंदा आहिनि नंढड़ी जो सांग ॾे जा तोखे मरींदासीं तुंहिंजे पुटनि खे, मुंहिंजा बच्चा आहिनि जेके घर को बेदर आहिनि। हे मुंहिंजी नसूम छोकिरी आहे 5 सालनि जी, उहा चवंदो आहे एसे छो ईंदी आहे रेती ॾे मुंहिंजो मसइलो हल कर। उहो चवंदो आहे तूं मई 15 लाख ॾियनि जा नंढड़ी आहे ॿारड़ी ॾियनि 5 साल जी नशूमड़ी मुंहिंजी ॿारड़ी आहे जंहिंजो पीउ कोन्हे भाउ दरपदार अथसि। औरत इल्ज़ाम हयो त रेती जो एसएचओ बि जवाबदारनि सां बिट बणियल आहे, जेको पिणु संग या पैसा ॾियण लाइ ज़ोर भरे पियो। हुन अपील कई त खेसि तहफ़ुज़ ॾेई जवाबदारनि ख़िलाफ़ कारवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk